जो पुश्ती ज़मींदार आहियां जियां तकरीबन हिते असांजे 57, 58, 59 नंबर 9, 10 ऐं 482 नंबर जंहिंमां तकरीबन असांजी 13 एकड़ ज़मीन वञे पई, जंहिंमें असांजी आबादी आहे, असांजा खूह आहिनि, जितां हितां असांजी लोकल आबादी पाणी भरींदी आहे, पाणी पीअण लाइ खणी वेंदी आहे। असां सां वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। असां हर टाइम ते पीपल्स पार्टीअ खे साथ ॾिनो, सलमान मुराद वारनि खे, जेके बि असांजा जाम अब्दुल करीम आहे, जेके बि असां MNA MP हुआ उन्हनि सां असां साथ ॾिनो, हर टाइम ते पीपल्स पार्टी खे साथ ॾिनो। लेकिन असां सां मलीर जे अवाम सां एॾो ज़ुल्म थियो पियो वञे जंहिंजो को हद हिसाब कोन्हे। हाणे सिर्फ़ु असांजी 13 एकड़ ज़मीन पंहिंजी, असां केॾांहुं वेंदासीं? असांजो गुज़र सफ़र सॼो ॾींहं ते आहे ऐं असांजो लोकल माण्हू जेको आहे पाणी पीअण लाइ हितां भरे वेंदा आहिनि। असां सां वॾी नाजाइज़ी पवंदी, इन जे करे असीं अला हुकम खां, वज़ीर आला खां, असांजा जाम अब्दुल करीम साहिबु MP MNA जेके आहिनि उन्हनि खे सभिनी सां गुज़ारिश था करियूं की असां सां तावन कनि ऐं असां सां मिलनि ऐं असांजो तदारक कनि। माई नियाणी वारी दरगाह त हिन चक्कर खां परे आहे न? न, माई नियाणी ते तव्हांखे निशान ॾेखारियूं था की पहिरीं असां सां जेके ॻाल्हियूं थियूं की असां 60 फुट परे वेंदासीं दरगाह खां, लेकिन हाणे तव्हांखे निशान बि ॾेखारियूं था की हींअर निशान आणियूं आहिनि। हाणे असांखे चवनि था की दरगाह बि अंदरि पई अचे। हाणे असांजी लोकल आबादी जेको आहे उहा जे हिते बीह वेंदी त तव्हांखे सॼी ख़बर आहे की असां पीरो मुर्शिद वारा आहियूं ऐं असां सां तावन कयो वञे। इन जे लिहाज़ असां चवणु चाहियूं था पंहिंजे जेकी बि गवर्नमेंट आहे, वज़ीर आला आहे, जेकी बि असांजी हिते जाम अब्दुल करीम MNA आहे, असांजे MP त वियो हलियो, हाणे हुनजो पुटु आहे यूसुफ आहे, हुन सां बि तावन जी अपील था करियूं। सलमान मुराद आहे, हुननि सां बि करियूं था की असां सां तावन कयो वञे, असां सां मिलियो वञे ऐं असांजो को तदारक कयो वञे। घणा ज़मींदार आहिनि जेके हिन वकड़ में अचनि पिया तव्हां खां अलावा? त असां खां अलावा हिते तक़रीबन अचनि पिया जेके ज़मींदार, उहे असांजी तक़रीबन मलीर जेके दे मल आहे उन में असांजी तक़रीबन 73 एकड़ वञे पई। अच्छा, दे मल जी 73 एकड़ वञे पई, जेके उन्हनि खे अञा कंहिंखे ख़बरूं कोन्हनि, कंहिंखे नक्शा न आहिनि। उहा ज़रई ज़मीन आहे या छा? ज़रई ज़मीन आहिनि। तव्हांखे ॾेखारियूं था की असांजी आबादी आहे, असांजो हुते फसल आहिनि, असांजा गुज़र सफ़र आहे, असांजा खूह आहिनि। हाणे उहे सभु वञनि पिया। हाणे इन सलाह करे असीं अपील करियूं था की असां सां को तावन कयो वञे, असां ते महिरबानी कई वञे।